शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, धमाकेदार, सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे कहिड़ी कहिड़ी अपडेट ॾिसण वटां मिलंदी तव्हांखे हाणे ॿुधायूं था। लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं फॉलो करणु न विसारींदा। दोस्तों दरअसल जेको आहे पंहिंजा ड्रामे में तव्हां ॾिठो त जाबर कीअं लिकी करे वार कयो सांवल जे मथां ऐं सांवल खे ज़ख़्मी कयईं, ऐं सांवल जेको आहे दोस्तो उनखे को घणो नुक़सानु न पुॼंदो आहे, थोरो घणो ज़ख़्मी थींदो आहे। चाकर ख़ान जेका वार्निंग ॾिनी रुंडे वारनि खे, छा रुंडे वारनि खे सीरियस सम्झी हितां हलिया वेंदा ॻोठ मां। न दोस्तो, इहे निभागा कॾहिं बि ॻोठ छॾे कोन वेंदा, हिते ई पिया रुलंदा पिनंदा, छो त इन्हनि खे शेरल जी सपोर्ट बि हाणे आहे। ऐं होॾां दोस्तो सांवल वार करे उन खां पहिरियों ई जाबर उन मथां वार करे छॾियो। अहिड़े हिसाब सां हितां जाबर त फ़िलहालु ख़ैर सलामत सां निकिरी ईंदो आहे। बाद में जाबर जे लाइ को ख़ैर जूं ख़बरूं कोन्हनि, छो त हुन कम ई अहिड़ो कयो आहे न निभागे। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।